दानवीर कहानी आहे अज दौर जी। मूं हमेशा समाज जे अनोखन किरदारनि खे कलम बंद करण जी कोशिश कई आहे। दानवीर पिण हिकु अहिड़े किरदार जे मान सन्मान शौहरत जे लालसा जी कहानी आहे। दानवीर कहानी आहे नाले जे बुख जी। हेॾा अॼु बि तव्हांजो ऑफिस वञण जो इरादो न आहे छा? अरे जंहिंजी घर धराणी हुजे लक्ष्मी हुनखे वरी कहिड़ो फिकर। बाबा चवंदा कोन आहिनि त खिलंदड़नि मां ई ख़ैर थींदो आहे। साहब जी, बड़ा बड़ा गाड़ी में दो बड़ा बड़ा लोग मिलने को आए। बड़ा बड़ा लोग का छोटा छोटा कार्ड। गुलाब साधवानी, 7 स्टार एजुकेशन सोसाइटी। किदा सर आया आहिनि त मिलण में कहिड़ो हर्ज़ आहे? ठीकु आहे, वठी अचनि अंदर। नारद साईं, मुझी छिक तो पाव बाड़ा। अचो अचो। सेठ नारायण दास, जय सिंधी। जय सिंधी मिस्टर गुलाब, जय सिंधी। हाँ सेठ साहब, असांजे स्कूल जो कम अध में ही अटकियो पियो आहे। साईं, विद्यादान आहे, उत्तम दान। भला ॿियो को दानवीर तव्हां जहिड़ो आहे? साईं, सिर्फ 8 लाख जी ज़रूरत हुई। जेकॾहिं तव्हां असांखे सहयोग कंदा त 15 ॾींहंनि खां पोइ स्कूल जो मुहूर्त करे सघिबो। माफ़ कजो साईं, तव्हां 50,000 ताईं था घुरो, ॼण त 50 रुपया था घुरो। मिस्टर गुलाब, तव्हां हीअं कयो, पंहिंजी एप्लीकेशन छॾे वञो, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। इहे कीअं मञींदो? चवेसि त मुख्य महिमान थी स्कूल जो उद्घाटन हुनखे ई करणो आहे। सेठ नारायण दादा, इहो त चवण ई विसरी वियमि। हिन दशहरे ॾींहुं स्कूल जो उद्घाटन बि मुख्य महिमान थी करे तव्हांखे ई करणो आहे। मिस्टर गुलाब, आहे त ॾाढो मुश्किल, छाकाणि त मशगूलियूं तमामु घणियूं आहिनि, पर तॾहिं बि गीता जी, दशहरे ॾींहुं सुबुह खां शाम ताईं त तव्हां अॻे ई बिज़ी आहियो। हाँ, ऐसे ही। पर मिस्टर गुलाब, तव्हां चिंता न कयो, मां तव्हां वास्ते 12 बजे जे क़रीब थोरो टाइम कढी सघां। गीता, प्लीज हिननि जो ई टाइम नोट करे छॾ, 12 बजे हिन जे स्कूल। जी सर। साईं, महिरबानी वॾी वॾी महिरबानी साईं। साईं, चेक ॾियो था? चेक? हाँ, गीता, हिन जो चेक तयारु रखिजे। जी। ॾिसो, तव्हां जॾहिं इन्विटेशन छपायो त उहे जॾहिं खणी ईंदव त गीता तव्हांखे चेक ॾेई छॾींदी। बाक़ी 50-60 इन्विटेशन ॾिजो मूंखे। त मुंहिंजा यार दोस्त के मिट माइट तव्हांजे प्रोग्राम ते अचणु चाहिनि त। हाँ, एक मिनट लो, तव्हां हुन पत्थर ते छा लिखाईंदा उनजो मैटर तव्हांखे गीता टाइप करे ॾींदी। गीता, प्लीज। हाँ, ट्रस्टी जे रूप में जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजूं सेवाउनि जी दरकार हुजे त उन वास्ते मां थोरो वक़्तु कढी सघां थो। आफ्टर ऑल, विद्या जो कमु आहे साईं। चेक प्रोग्राम खां पहिरीं वठिणो आहे। सेठ जी पढ़ियल बि कुआणी अथव। मूंखे लॻे थो शायदि तव्हां कुझु चई रहिया आहियो। हे मूंखे सम्झाए रहियो हो त पत्थर ते छा लिखाइणो आहे, असां गीता खां सम्झी वठंदासीं। सेठ ॿियो 50-60 कार्ड बि मोकिलाए ॾींदासीं। पर साईं, चेक तव्हां उन ॾींहुं ॾियारजो असांखे। तव्हां हुनजी फिकर न कयो। पर ॿुधो, मुंहिंजा फोटा ऐं इंटरव्यू अख़बार में ज़रूरु छपाए छो।
इंटरव्यू मैटर तव्हांखे गीता टाइप करे ॾेई छॾींदी ओके ठीक है साईं हलो मेहरबानी तव्हांजी साईं, मेहरबानी वाह साईं छा त कमु कयो तो असुल कमाल करे ॾेखारियो आहे। हेॾा हिकु ॻाल्हि चवां तव्हांखे। अरे लक्ष्मी अच्छा 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 हाँ चओ न प्लीज चओ। हेड़े नमूने अगरि धंधे वापार खां परे रहंदा त घर जो गाॾो कीअं हलंदो? अरे हिन चरनि खे छा कंदो? हिननि खे छा ख़बर कि जस पैसे सां न थींदो आहे, शेवा ऐं श्रद्धा सां थींदो आहे। हाँ चओ सर तव्हांजी पोस्ट बड़ी ॿुधायो। आशा किरण एकेडमी में अॼु तव्हां मुख्य महिमान आहियो। ॿियो लोक विकास जी सेमिनार जो उद्घाटन करणो आहे। टियों प्यारा सिंधी संस्था में तव्हां मोज़िस महिमान आहियो। मोज़िस मेहमान पर वाइदो तो मुख्य मेहमान जो हो। एक मिनट बच्चू वो प्यारा सिंधी संस्था वाला चेक वठी विया छा? कोन आया न जे अचनि ई त उनखे चेक न ॾिजान चइजान त सेठ सां ॻाल्हाए ओके। सीमा उन आशा किरण सोसाइटी वारनि खे फोन त कर उन्हनि फंक्शन जा फोटोग्राफ्स ऐं कैसेट मोकिली कोन्हे ये फोटोग्राफ असांखे इंग्लिश पेपर वारनि खे मोकिलाइनि। जी सर। लायंस क्लब ऑफ लिंकिंग रोड जे तरफां असां सेठ नारायण दास जो हार्दिक स्वागत था कयूं। मां श्रीमती कामनी भटीजा डिस्ट्रिक्ट चेयरमैन खे अर्ज़ु कंदसि त श्री नारायण दास जो शाल सां सम्मान कनि। शहर के वॾे दानवी सेठ नारायण दास के ट्रॉफी ॾिनी ख़ुशी थी रही। तव्हां 4 ॾींहंनि खां वठी ऑफिस में कोन आया आहियो। ठीक होए मूं तव्हांखे ट्रेस करण जी ॾाढी कोशिशि कई पर तव्हांजो कोई पतो ई न हुयो। तूं कर ख़बर। मूं तव्हांखे गुज़िरियल हफ़्ते में चयो त असां शेयर विकिणी छॾियूं हुआ त लखनि रुपयनि जो फ़ाइदो हुयो। हाणे मार्केट वञी तरो वरितो आहे। वैसे तो पोइ हीअं कर बीरबल घटि लॻनि ते मार्केट मां ॿिया शेयर वठी करे पंहिंजनि शेयरनि खे ॿीणो करे छॾ असांजी एवरेज बराबरि थिए थी। साईं पैसा हुजनि त ॿिया शेयर वठूं एवरेज कयूं। हाणे बैंक मैनेजर वधीक ओवरड्राफ्ट नथो ॾे। नो प्रॉब्लम तूं मोहन दलाल खे फोन कर चईस त हुंडीअ ते पैसा खपनि तोखे जेतिरा पैसा खपनि त वठीस बस। हिन में बचण जा चांस घटि आहिनि ॿुड़ण जा चांस पूरा पूरा अथव हिन में। जो होगा देखा जाएगा यू डोंट वरी ओके। सेठ नारायण दास असांजे संस्था के 50,000 डोनेशन ॾिनो आहे। हिन वास्ते कामनी भेण खे चऊं था कि उनजो टोपीअ सां सम्मान कनि। कैसा रजिया कोई राजा या फकीर बाजीगर जी बाजिया भलाई जी छा मेरा जिया। है ना चाय चाय। हाँ थैंक यू। लक्ष्मी 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 ॾिसी थी असां बर्बाद थी वियासीं लुटिजी वियासीं। हिन शेर बाज़ार त असांखे सिर्फ़ु कंगाल करे छॾियो। लक्ष्मी
हाणे किस्मत तो छो पिया ॾियो तव्हां तो पंहिंजो कम धंधो छॾे रुदल हुया बस फोटो कढाइण में और रिबिनियूं कटण में। हेॾा आखिर ईअं घणा ॾींहं मुंहुं लिकाए घर खां ॿाहिरि न निकिरंदा? कुक भरण लाइ 2 फुल्का त खपनि न। लक्ष्मी मूंखे सम्झ में नथो अचे त मां कयां त छा कयां। मां तव्हांखे दाल पकवान थी ठाहे ॾियां, साईं कंदो, रोज़गार थी पंदो। लक्ष्मी तूं अगले जन्म में अलाए कहिड़ा पुण्य कया आहिनि जो मूंखे तूं जहिड़ी गुणवान साल मिली आहे। सच ठीकु आहे, तूं जीअं चवंदी तीअं कंदुसि। उहो सभु त ठीकु आहे, पर तव्हां ॿुधायो कि तव्हां छा खाईंदा? तव्हांखे मां मंझंदि लाइ रोटी थी ठाहे ॾियां। ठीकु आहे। अदा ब पकवान करी जे। अरे नारद अब्बा बस ॿई पकवान बचा अथई, नसीब सुठो अथई। हा वठो हा मुंहिंजा हा वठो हा 2.5 पैसा। शुक्र आहे मालिक, शुक्र आहे, शुक्र आहे। मिठड़ा दरवेश अचो अचो, दाल पकवान त ॾिजांइ। दाल पकवान त खपी विया साईं। खपी विया? वाह धणी, अॼु तुंहिंजे राज में बुख ई सही। दरवेश बुखे पे वञे, तो वटि रोटी आहे। दरवेश के रोक नारायण, दरवेश के रोक रोक, दरवेश के नारायण रोक। दरवेश साहिब मूं वटि रोटी आहे, अचो त गॾिजी करे बगरे खाऊं। न बा तूं खा। साहिब दाणो पाणी तव्हांजे नसीब जी ॻाल्हि आहे। अचो अचो गॾिजी खाऊं था। अचो 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 वियो वियो बगरे में रही गॾिजी करे खाऊं था पिया। न बा तूं ई खा। न न ये कीअं नहीं थोड़ो सो अबा साईं शल तुंहिंजा भंडारा भरिया रखंदो। अचो अचो अचो, बुधो बुधो बुधो, कखापतीअ मां लखापती थियो। सिंधी धर्मशाला में एक अंतर्यामी महात्मा आयल आहे, जंहिं वटि सभिनी जे कयल दान धर्म जो लेखो जोखो आहे। पंहिंजे कयल हर हिक दान जे रुपए जो ॿहुणो उजूरो वठी वञो। अचो अचो अचो। बुधे लक्ष्य बुधे, हे मौला तू वाकई रहमत जो धणी आई। लक्ष्मी हल तो पाण ॻाल्हि करे पंहिंजी किस्मत जी लकीर करे। नंदलाल पुत्र परशुराम आख है मोटवाणी, बचा 20 से 20,000
ममता ललित वाधवाणी अच्छा ॾीस हिन खे 50,000। मोहन केसवाणी अच्छा हिन खे बि ॾीस 25,000। लक्ष्मी हुन पढ़े वारे जेको चयो न लगे तो ही महात्मा उनका घणो वधीक थई पर मूंखे लगे तो असांजी हिक गुण पूरी कोन पवंदी। पैसा मिलन त मां त वॾियूं पेटियूं वठी ईंदसि। सही मां नारायण दास खेलदास मीरचंदानी। नारायण पुत्र खेलदास आकह मीरचंदानी। जी जी अच्छा ॾीस 5,000। सिर्फ 5,000? न साईं तव्हां जरूर का ग़लती थी हूंदी। माण्हू मूंखे दानवीर सेठ नारायण दास करे बि चवंदा आहिनि। तव्हां उन खाते में ॾिसो तव्हांखे बराबरि तव्हांजो ई खातो आहे। नारायण पुत्र खेलदास आकह मीरचंदानी उर्फ दानवीर। त पोइ सिर्फ 5,000 पर मूं जो एतिरा दान पुण्य कया उहो ही सभु जमा वारे पासे नूंद थियल आहे। तो करीबन 50 खन संस्थाउनि खे सुठी मदद कई आहे। आहे न साईं त पोइ सिर्फ 5,000 छो जमा वारे खाते सां गॾो खातो त चुक्ते अॻु में ई थियल आहे। लक्ष्मी लगे तो कोई अॻु में अची करे असांजे खाते में पैसा कढाए वियो आहे। माता लक्ष्मी तव्हांजे बतार दान पुण्य त घणेई कया आहिनि पर उन जो उजूरो उन वक़्तु वठी वियो आहे। किथे भूषण पाता अथई त किथे गुलनि जा हार, किथे वरी मुख्य महिमान थी करे कुर्सी वालारी अथई। जिते जिते हुन दान कयो आहे उन जो उजूरो तो उन वक़्तु ई वठी छॾियो अथई। ही जेके असां 5,000 तव्हांखे उजूरो जा ॾेई रहिया आहियूं इहे अथव उन दरवेश खे खारायल 2 फुल्कनि जो फल। प्यारा ही वठ 5,000। साईं हाणे मूंखे सम्झ में आयो त कहिड़ो दान अघामंदो आहे। तव्हांजा ही 5,000 मूंखे गंज थी लॻंदा।